محمد وآله وصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم للفقراء الذين أحصروا في سبيل الله لا يستطيعون ضربا في الأرض آمنت بالله صدق الله العظيم صدق رسول النبي الكريم सदक़ात ऐं ख़ैरात जो ज़िक्र अव्हां जे साम्हूं हली रहियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख़ैरात ऐं सदक़ात जे फ़ज़ाइल खे बयानु फ़रमाए थो। हिन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फ़रमायो लिल फ़ुक़राअ अल्लज़ीन उहसिरू फ़ी सबीलिल्लाह, वास्ते फ़क़ीरनि जे ख़र्च कनि था पंहिंजे माल खे जेके अल्लाह जे रस्ते में बंदि कयल आहिनि। ला यस्ततीऊन दरबन फिल अर्दि, जेके ज़मीन जे अंदरि हलण ऐं फिरण जी ताक़त नथा रखनि। यहसबुहुमुल जाहिलु अग़नियाअ मिन तअफ़्फ़ुफ़ि तारिफ़ुहुम बिसीमाहुम, जेके जाहिल माण्हू आहिनि ग़नियनि मां आसूदनि मां, उहे ईअं गुमान था कनि जेके वॾा अमीर आहिनि शाहूकार आहिनि। सुञाणी थो तूं उन्हनि खे उन्हनि जे निशाननि सां। ला यसअलून अन्नास इल्हाफ़ा, हीअ किंबड़ी करे जेके माण्हुनि खां सुवाल नथा कनि। वमा तुनफ़िक़ू मिन ख़ैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम, ऐं उहो जेको तव्हां ख़र्च कयो था भलाई खां, उहो बेशक अल्लाह ताला इन सां ॼाणींदड़ आहे। हीअ आयत करीम जो तर्जुमो आहे। हिन आयत मुबारक जे अंदरि वसी बयानु आहे, पर ख़ुसूसन हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुया जेके हिजरत करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने पाक में तशरीफ़ फरमा थिया, ऐं उन जो तादाद मुफ़स्सिर इकराम लिखनि था त 400 माण्हुनि जो हुयो। जॾहिं घटि थींदा हुआ त 70 ॼणनि ते वञी बीहंदा हुआ, वधंदा हुआ त 400 थी वेंदा हुआ। ऐं उहे जेके ईमान जे वास्ते मदीने पाक में आया, महबूब जी ख़िदमत में आया, ऐं उन्हनि जो नालो आहे सहाबे सुफ़ा। हिन असहाबे सुफ़ा उनखे चइबो आहे जिनखे घर मदीने पाक में कोन हुआ, शादी शुदा बि न हुया, सिर्फ़ु पंहिंजे ॻोठनि खे, शहरनि खे, मुल्क खे छॾे करे मदीने पाक में सिर्फ़ु इन करे आहे त पंहिंजो ईमान हासिलु कयूं ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। हाणे उहे बंदि थी विया, यानी उन जॻह ते हाणे मिटनि माइटनि ॾांहुं बि छिॼी विया, छोजो ईमान जो आंदऊं त हाणे पोयां रिश्तेदार रहिया ई कोन, माइट रहिया ई कोन। हाणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु उन्हनि जो पोइ उहे उते रहनि पिया, ऐं हाणे निकिरण जी बि काॾे ताक़त कोन पिया रखनि। सॼी राति अलाह जी इबादत कंदा हुआ, ॾींहं जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जिहाद जी तयारियुनि में, महबूब सां दीन जे कमनि में मशगूल हूंदा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जी सिफ़त खे बयानु कीअं थो फरमाए, यहसबुहुमुल जाहिलु अग़नियाअ मिन तअफ़्फ़ुफ़ि, यानी जेके जाहिल अमीर पैसे वारा माण्हू उनखे ईअं पिया गुमान कनि हे त के वॾे माल जा मालिक आहिनि, पैसनि जा जायदाद जा मालिक आहिनि। उनजो सबबु कहिड़ो, इहो पंहिंजी ग़ुरबत खे ज़ाहिर न पिया कनि। इहा बि हिकिड़ी सिफ़त आहे इंसान, हिकिड़ो किरदारु। हिकिड़ा माण्हू ईअं हूंदा आहिनि जेके पंहिंजे लिबास खे पुराणो करे ऐं पंहिंजी कमज़ोरी खे ज़ाहिर कंदा आहिनि त मां हिन मां कुझु कढां, हिन मां कुझु हासिलु कयां, या अहिड़ी ग़ुरबत मां पंहिंजी ज़ाहिर कयां जो ॿिए खे रहम अची वञे त वाक़ई सुञो आहे, हिन वटि कुझु कोन्हे, कोई मुमकिन बि आहे, थी बि सघे थो पियो। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात महबूब जे हुन सहाबनि जे किरदार खे बयानु थो फरमाए जिन खे न घर हुयो, न उन्हनि वटि का दौलत हुई, मिल्कियतूं माल सभु फिटी करे आया, पर अहिड़ी सुहिणी ज़िंदगी पिया गुज़ारियूं जो माण्हुनि खे, मालदार माण्हू, दुनिया वारा माण्हू उनखे ॾिसी ईअं पिया सम्झनि हे त को बादशाह माण्हू आहे। अल्लाह ताला महबूब जी सिफ़त, सहाबनि जी सिफ़त खे बयानु फरमाए थो। अल्लाह ताला हुन तारिफ़ुहुम बिसीमाहुम, मुंहिंजा सुहिणा हबीब उन्हनि खे तूं सुञाणी थो पियो उन्हनि जे निशाननि सां। जो ग़ुरबत जे करे उनजा जिस्म ॾुभरा थी विया, दुख जे करे उनजा चेहरा ज़र्द थी विया आहिनि, पर ज़ुरियतो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुस्कुराए ॻाल्हाइनि था।
उन में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बि दाख़िल आहे। बुख जे करे लागर ऐं कमज़ोर ऐं चहिरा ज़र्द थी वञनि, पर पोइ बि जंहिंसां ॻाल्हाइनि त खिली ॻाल्हाइनि ऐं ख़ुददारी उन में ताक़त एॾी जो माण्हू ईअं सम्झे त सभु शइ जो मालिक ॼण आहे। केॾी सुहिणियूं सिफ़तूं आहिनि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जूं। फरमाए त ला यसअलून अन्नास इल्हाफ़ा, ऐं माण्हुनि खां चिंबड़ी करे सुवाल बि नथा कनि, चिंबड़ी कोन खे इलाज कनि। असां टिकिया आहियूं हिते दीन जे वास्ते आया आहियूं, साईं पंहिंजो घर हुयो पर हुते मिल्कियत माल फिटी करे आया आहियूं, इहे ॻाल्हियूं बि कोन था कनि जो माण्हुनि खे चिंबड़ी पवनि। फरमाए त वमा तुनफ़िक़ू मिन ख़ैरिन, अलाह ताला त जेको तव्हां ख़र्च कयो था भलाई खां, फ़इन अल्लाह बिही अलीम, बेशक अलाह ताला इन सां ॼाणींदड़ आहे। यानी उहसिरू फ़ी सबीलिल्लाह मां इहा मुराद बि वरिती वई आहे त जेके माण्हू दीन जे कम जे करे रुकिजी वेहनि था पिया, इहे बि हिन में दाख़िल आहे। मसलन उलमा इकराम ऐं तालिब जेके मदरसनि में पढ़नि था, उहे बि ॼण दीन जे करे बंदि थियल आहिनि, ॿिया कम फिटी करे ऐं पाण खे मसूर कया। पर हिकिड़ो माण्हू मस्जिद में कमु करे थो, मस्जिद जी ख़िदमत करे थो पियो, इमामत करे थो पियो, आज़ान ॾिए थो पियो, इहो बि दीन जे कम में बंदि थियल आहे। हाणे इहो ॿाहिरि निकिरी नथो सघे, जेकॾहिं दुनिया जो कमु कंदो त हे कमु संभाले कोन सघंदो। हिन लफ़्ज़नि जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे बि बयानु फरमाए थो जेके ॿिए कम खे छॾे करे ऐं अलाह जे दीन जे वास्ते पंहिंजे सॼे वक़्त खे सर्फ़ कनि था पिया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे लाइ बि बयानु फरमायो आहे। अॻिते फरमाए त मथो आयत में फरमाए त ला यस्ततीऊन दरबन फिल अर्द, इन मां मुराद छा आहे त ताक़त नथा रखनि ज़मीन में हलण जी, छा आहे लेकिन दीन जो कमु कंदो त दुकान कोन हलाए सघंदो, इहे ज़रूरु आहे न। हिते टाइम ॾियणो पवंदो, छो जो क़ुर पाक खे यादि करण जे वास्ते को सवलो कमु त कोन्हे को, हुन में ॾींहुं बि ॾियणो पवंदो, राति बि ॾियणो पवंदी, 2 कलाकनि जो कमु त कोन्हे को। त माना इहो मसूर थी वियो अलाह जे रस्ते में। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए इन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि तव्हां नज़र कयो त तव्हांखे ईअं नज़र ईंदा त हिते के शाहूकार आहिनि, के मालदार आहिनि, पर इहे पंहिंजी गुरबत खे, पंहिंजी सूरनि खे, पंहिंजे ज़ख़्मनि खे लिकाए करे माण्हुनि खां ऐं माण्हुनि जे विच में ईअं वेठा आहिनि, पाण खे ईअं था ज़ाहिर कनि ॼण त असां सॼी मिल्कियत में मालनि जा मालिक असां ई आहियूं। पर अलाह ताला क़ुर पाक में त सुञाणण वारा हिन खे सुञाणनि था पिया त हिननि वीचारनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे। अॻिते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए अल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम बिल्लैल वन्नहार सिर्रन व अलानियतन फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम वला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जेके शख़्स ख़र्च कनि था पंहिंजे मालनि खे राति में बि ऐं ॾींहं में, सिर्रन माना लिकाए करे, व अलानियतन ज़ाहिर करे, अलाह जी राह में ख़र्च कनि था। पर 4 हालतुनि जे अंदरि 4 हालतूं अलाह ताला बयानु फरमाए त राति जो बि अलाह जी राह में ख़र्च कनि था, ॾींहं जो बि कनि था, लिकाए करे बि कनि था, ज़ाहिर करे बि कनि था पिया। अलाह ताला फरमाए त फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, इन्हनि जे वास्ते अलाह वटि वॾो अजुर आहे। वला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, इन्हनि जे लाइ को ख़ौफ़ कोन्हे को ऐं न इहे ग़मगीन थींदा। मुफ़स्सिर इकराम लिखियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि 40,000 हुया दीनार, उन मां 10,000 दीनार राति में ख़ैरात कया, 10,000 ॾींहं में ख़ैरात कया, 10,000 वरी लिकाए करे अलाह जी राह में ख़ैरात कया, 10,000 वरी ज़ाहिर ज़ूर अलाह जी राह में ख़ैरात कई। अलाह ताला उन जे हक़ में हीअ आयत मुबारक नाज़िल फरमाई कि जेके शख़्स पंहिंजे मालनि खे ख़र्च कनि था, राति में बि कनि था, ॾींहं में बि कनि था, लिकाए करे बि कनि था, ज़ाहिर करे बि कनि था, उन्हनि जे वास्ते अलाह वटि उन जे लाइ वॾो अजुर आहे। ऐं इन जे हेठो वरी ॿियो मुफ़स्सिर कलाम लिखे थो पियो त हज़रत अली मुर्तज़ा वटि वरी 4 दिरहम हुया, सिर्फ़ु 4 दिरहम, उन मां हिकिड़ो दिरहम ॾींहं राति जो ख़र्च अलाह जी राह में ख़र्च कयईं, हिकिड़ो दिरहम वरी ॾींहं जो अलाह जी राह में ख़ैरात कयईं, हिकिड़ो वरी लिकाए करे कयईं, हिकिड़ो वरी ज़ाहिर करे कयईं। हुन वटि हुया ई 4 दिरहम, हुन वटि हुया 40,000 दिरहम। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात आयत मुबारक खे नाज़िल फरमायो त जेके अलाह जी राह में हिन सूरत में ख़र्च कनि था पिया, उन्हनि जे वास्ते अजुर वॾो आहे। ॾिसो त बिल्लैल अॻु में आहे, वन्नहार पोइ आहे, सिर्रन अॻु में आहे, व अलानियतन पोइ आहे। यानी लैल माना उनखे चइबो आहे जेको ऊदाहीअ में अलाह जी राह में ॾे, उनजो मतिलबु छा थियो, अहिड़ो लिकाए ॾिनई जो कंहिंखे ख़बर ई कोन्हे। सिरनि लिकाए करे माण्हुनि जे अॻियां न ॾिनई, पर 4 सूरतूं अलाह ताला क़ुर पाक में फरमायो
पर बिलैल ऐं सिरनि खे अल्लाह ताला अॻ में बयानु कई, वन हार ऐं अलानियतनि खे अल्लाह ताला पोइ बयानु फ़रमाई। त हिन मां इहो वाज़ो थी वियो त लिकाए करे अल्लाह जे राह में ख़र्च करणु ज़ाहिर करे ख़र्च करण खां बहितर आहे ऐं उन में फ़ज़ीलत आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ममा तौफ़ीक़ी